लिखे तो इंसान तो बेवफा इंसान बेवफाई करे वियो हाणे असां ॾे वापसि अचण जे लाइ मिनथू थो करे। छा उनखे असां वापसि आणी? सभ खां पहिरियों त मां इहे लेक्चर पहिरियों बि ॾेई चुको आहियां, मां वरी बि ॾियांव थो। बेवफा इंसान जॾहिं बेवफाई करे वेंदो आहे न, तव्हांखे वॾी तकलीफ़ ईंदी आहे। उन वक़्त में तव्हांखे हिकु ज़ख़्म पैदा थींदो। यादि रखो, इंसान ज़िंदगी चंद ॾींहंनि जी अथव। पंहिंजे मथां रांदि न खेॾायो। जीअं रांदि खेॾाईंदो न, अॻिला रांदीको सम्झी तव्हांखे पिया यूज़ कंदा। जेके तव्हांजी लाइफ मां निकिरी विया, तव्हां उन्हनि खे माफ़ु करे छॾियो, तव्हां उन्हनि खे बच के छॾियो। बाक़ी सलाम दुआ रखो, बाक़ी उहा न रखो जेका पहिरियों तव्हां में हुई। उहा रखंदव न त यादि रखो, उहो इंसान तव्हांजे ज़ख़्मनि खे अञा वधाए वेंदव। पहिरियों तव्हांखे ज़ख़्म घटि ॾेई वियो, हाणे ज़ख़्म न ॾींदव, हाणे डायरेक्ट तव्हांखे क़बर जे हवाले करे ईंदो। जेको वियो बेवफ़ाई करे त उनखे वापसि न आणियो, वापसि न आणियो। मां हक़ सच जी थो ॻाल्हि कयां, मूंखे अलाह जी ज़ात बाबरकात जी ॾाढो हिसाब किताब बि ॾियणो आहे। छो ज़िंदगी 4 ॾींहंनि जी आहे। अॻिलनि जा रूप कहिड़ा आहिनि, अॻिलनि जा रंग कहिड़ा आहिनि, अॻिला छा सोचे ईंदा आहिनि तव्हांजे लाइ, वार कीअं कयूं, वार करण जो सोचे ईंदा आहिनि। अहसासु उन्हनि खे न थींदो आहे। जीअं अहसासु हुजे न त पहिरियों तव्हांखे छो बेवफ़ाई करे छॾे वञनि। तव्हां पंहिंजी सुहिणे तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारणु चाहियो त अलाह जो ज़िक्र कयो, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। इहे इंसान तव्हांजे क़रीब ई न ईंदा। अल्लाह जो कसम, मां ग़लति ॻाल्हि थो कयां। मूंखे अलाह जे दरबार में हिसाब किताब ॾियणो आहे। अलाह जे आॾो मूंखे पेश थियणो आहे। हक़ ऐं सच जी ॻाल्हि आहे। जेको तव्हां सां पहिरियों ई दगाबाज़ी करियो, पहिरियों ई तव्हांखे तकलीफ़ ॾेई वियो, बाद में ॿीहर ईंदो छा उहो तव्हांखे। पहिरियों महीनो सवा महीनो इंसान पंहिंजा रंग ॾेखारींदो आहे, मायूस थी वेंदो आहे, सफ़ाई ॿिली जो ॿचिड़ो निकिरंदो आहे, ईअं थी वेंदो आहे। वरी जॾहिं उहो थोरो घुमण जहिड़ो थींदो आहे न, त पोइ ईअं बाक़ाइदे ॿिली जो ॿचिड़ो न ॿिलो थी वेंदो आहे। पोइ इहे इंसान हलंदे 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 इहे पंहिंजा इहे साॻा वरी ॻाल्हियूं यादि थींदियूं, वरी साॻा सूर यादि थींदा, वरी तकलीफ़ थींदी। पोइ उन में तव्हां ग़लति एक्शन खणी विझंदो। पोइ तव्हां घणो माना अहिड़ा अलाए केस घणा थिया आहिनि जेके वीचारा जेल में बि अंदरि पिया अथव। तव्हां थोरो झाती बि पाए ॾिसंदा कयो न जेलनि में अंदरि वञी। मां ग़लति ॻाल्हि कोन थो कयां, तव्हांजी ज़िंदगी जे जीअण जी ॻाल्हि थो कयां। मां जियो, सुहिणे तरीक़े सां जियो। जेके तव्हांजी लाइफ मां वञनि सो उन्हनि खे वापसि न आणियो। जीअं वापसि आणियो था न, त पोइ यादि रखो उन्हनि सां अहिड़ो तरीक़ो न हलो जेको पहिरियों हलंदा। एतिरी ग़राप न कजो। माफ़ु कयो न उन्हनि खे। मां इहो कोन थो चवां त तव्हां माफ़ु बि न कयो, माफ़ु कयो, पर पंहिंजी लाइफ में न उहे माण्हू न आणियो जेके तव्हांखे पहिरियों ई तकलीफ़ ॾेई आहे। तव्हांजे मथां ॾिस न, जेको इंसान जी लाइफ मां निकिरंदो आहे उहे वॾे में वॾा एक्शन कहिड़ा यूज़ कंदो आहे ख़बर अथव? तव्हांखे घणो ग़लति कंदो आहे। तव्हां में उहे आदतियूं हूंदी बि न, तव्हांखे घणो बदनाम बि कंदो आहे। हाणे उहो वरी तव्हांजे मुंहं में अची लॻे त पोइ तव्हांजी रही खई बि इज़त तबाह कंदो। छॾे ॾियोसि, अॻिते हलो, अॻिते हलो। जज़ाकल्लाह ख़ैर। मां